दुनिया जो दस्तूर ई अहिड़ो आहे त असां हमेशह ॿियनि माण्हुनि जी शिकायत कंदा आहियूं, ॿियनि जे लाइ ॻाल्हियूं कंदा आहियूं, ॿियनि जे लाइ उहे ॻाल्हियूं बि कंदा आहियूं या अहिड़ियूं शयूं बयान बि कंदा आहियूं जेके असां में ख़ुदि में बि हूंदियूं आहिनि। माण्हू अक्सर चवंदा आहिनि त मां त कुलियुनि सां सचो आहियां पर मूंखे सचा दोस्त न आहिनि मिलंदा। जेकॾहिं तव्हां में सचाई आहे, तव्हां में ईमानदारी आहे त पोइ बिल्कुलु तव्हांखे सचा दोस्त मिली सघनि था। हूअ बि दोस्त लाइ ईअं चयो वेंदो आहे त जेको मुश्किल जे वक़्त में तव्हांखे ईअं चए त मां आहियां जो परेशान छो थो थिए, उहो ई सचो दोस्त आहे। असां छा कंदा आहियूं त उन्हनि ॻाल्हियुनि में या उन्हनि वहमनि में वकोड़ियल हूंदा आहियूं जिन जो वजूदु हमेशह असांखे ईअं खाईंदो रहंदो आहे जीअं भित खे का पाणी कमज़ोर कंदो आहे ऐं उहा दीवार किरी पवंदी आहे। कुझु शयूं जेके तव्हांखे हमेशह यादि रखणु घुरिजनि कहिड़ियूं त सुठी दोस्तीअ लाइ जेको बुनियादी शइ हूंदी आहे उहो ट्रस्ट हूंदो आहे। जेको बि दोस्त तव्हां ते ट्रस्ट करे थो, तव्हां ते भरोसो करे थो, तव्हां ते एतबार करे थो त तव्हां बि हुनखे ओतिरो ई एतबार, ओतिरो ई भरोसो ॾियो, हुनखे ओतिरो ई ट्रस्ट ॾियो। उनखां पोइ ॾिसो त तव्हांजे हक़ में उहो माण्हू केतिरो न ॻाल्हाए थो, तव्हांजे हक़ में उहो माण्हू साम्हूं ईंदो, छो जो हू दोस्त आहे। दोस्त चइबो ई इन खे आहे जेको तव्हांजी गैर मौजूदगीअ में तव्हांजी हिफ़ाज़त करे, यानी तव्हांजे इख़लाक़ी क़दुरनि जी हिफ़ाज़त करे, तव्हांजी इज़त करे ऐं तव्हांजो एतिराम कराए। उहो तॾहिं ई मुमकिन थी सघंदो आहे जॾहिं असां हिक ॿिए खे भरोसो ॾींदा आहियूं या ट्रस्ट ॾींदा आहियूं। उनखां पोइ मुश्किल वक़्त में ईअं चए त आउं आहियां ऐं उनखे आसान बणाए। जेको बि माण्हू तव्हां सां गॾु आहे ऐं तव्हां परेशान आहियो, मुश्किल वक़्त में आहियो ऐं उहो उन खे आसान बणाए थो त उहो तव्हांजो सुठो दोस्त आहे। छो त उहो ई उनखे आसान बणाईंदो आहे, तव्हांखे सबुरु ॾींदो आहे, तव्हां में ख़ामोशी आणींदो आहे ऐं तव्हांखे उहा दुरुस्त सिमत बि ॾींदो आहे। उनखे सुठो दोस्त चइबो आहे। टीं ॻाल्हि कहिड़ी त सुठो दोस्त जेको हूंदो आहे जॾहिं बि तव्हां ग़लति कमु कंदा आहियो त तव्हांजो सुठो दोस्त तव्हांखे ॿांह खां वठी चवंदो आहे त इहो रस्तो ग़लति आहे। जॾहिं बि तव्हां अहिड़ी कंहिं तरफ़ ॾे वधणु शुरू कंदा आहियो जेको मुआशिरे जी हदुनि जे ख़िलाफ़ु हूंदो आहे या अलाह ताला जे मुक़ररु कयल क़ानून जे ख़िलाफ़ु हूंदो आहे त उहो दोस्त तव्हांखे रोकींदो आहे ऐं उहो तव्हांखे चवंदो आहे त इहा शइ नुक़सानकार आहे ऐं एॾो मुड़ी वञे। जेको बि माण्हू तव्हांखे ग़लति कम खां रोके नथो उहो तव्हांजो दोस्त नथो थी सघे। तव्हांजो दोस्त उहो आहे जेको तव्हांखे ग़लति कमनि खां रोकींदो आहे। ऐं ॿियो दोस्त उहो हूंदो आहे जेका हुनजी निशानी कहिड़ी, जॾहिं बि तव्हां नाकाम थींदा आहियो त हू तव्हांजे लाइ अहिड़ो रस्तो ठाहींदो आहे जेको कामयाबी वारो हूंदो आहे। यानी जेकॾहिं तव्हां नाकाम थींदव त तव्हांखे टोकींदो न, तव्हां ते ठठोल न कंदो, तव्हां ते तंज़ न कंदो ऐं हू अहिड़ी गोसप बि न कंदो, गिला बि न कंदो, पर हू तव्हांखे अहिड़ो रस्तो ॿुधाईंदो जेको सुठाईअ जे तरफ़ हूंदी। उहो ई तव्हांजो दोस्त आहे। दोस्त में जेकॾहिं तव्हांजे कंहिं बि दोस्त में हे टे ख़ूबियूं न आहिनि त उन खां तव्हां हटी वञो। कहिड़ियूं? जेकॾहिं तव्हां नाकाम थियो था त हू तव्हांखे सहारो ॾिए थो ऐं ॿीहर तव्हांखे उथारे थो। जेकॾहिं तव्हां को ग़लति कमु कयो था त तव्हांजो दोस्त जेकॾहिं रोके नथो त उहो तव्हांजो दोस्त न आहे। ऐं उहो माण्हू जेको तव्हांखे सही राह ते हलाए नथो या तव्हांखे हदुनि में रहणु नथो ॾिए उहो तव्हांजो दोस्त न आहे।